अर्जेंटीना जे रण पैटागोनिया में तोतन जी सभ खां वॾी कॉलोनी दरियाफ़्त कई वई आहे। एल कोंडोर जे जबलनि ते 37,000 खां वधीक आखेरा आहिनि, जिते लखें रंगारंगी तोता रहनि था। ही तोता सुरंग जहिड़नि घरनि में रहण पसंदि कनि था। अहिड़ी रीति हिकु घर 10 फुट डिघो बि थी सघे थो। हिननि तोतनि खे सुरंग खोटींदड़ तोतनि जे नाले सां बि सुञातो वञे थो। ही नरम मिटीअ जे जबलनि ते घर ठाहिण पसंदि कनि था। सावनि परनि वारा ही तोता समुंड मथां उॾामनि था त आसमान इन्हनि सां भरिजी वञे थो। जेतोणीकि ही तोतनि जी सभ खां वॾी आबादी आहे, पर इन में लाॻीतो घटिताई अचे रही आहे। हिननि तोतनि जे तहफ़ुज़ जी सख़्त ज़रूरत पैदा थी पई आहे। सुहिणनि तोतनि जूं ग़िज़ाई ज़रूरतूं तेज़ी सां घटिजी रहियूं आहिनि। ही तोता खाधे जी ॻोल्हा में पंहिंजनि आखेरनि मां उॾामी वञनि था ऐं खेनि 3 कलाकनि खां वधीक जो वक़्तु लॻी वञे थो। तोता डिघो सफ़र तइ करण खां पोइ ॿिज ऐं ॿिया मेवा आणनि था, जेके पंहिंजनि ॿचनि खे बि खाराइनि था। माहिरनि मूजिबि ख़ोराक हिननि खां वधीक परे थींदी पई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।